सिंध यूनिवर्सिटी हाउसिंग सोसाइटी रवासन शमसुल हक चांग अब्दुल फताह चांग ऐं ॿियनि जामशोरो डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब पहुची साफ़ नालो ॿुधाईंदे चयो त संदन भाउ अब्दुल अज़ीज़ चांग खे सिंध यूनिवर्सिटी हाउसिंग सोसाइटी में घर अॻियां खंभे गुम कयो वियो आहे। 31 जनवरी ते कारी विगो में गाॾी में हथियारबंद माण्हू खेसि गाॾी में विझी खणी विया। गुज़िरियल केतिरे ई अरसे खां हू ॻोल्हा करे रहिया आहिनि, पर हिन वक़्त ताईं को पतो न पइजी सघियो आहे। पुलिस तरफ़ां बि का मदद न पई कई वञे। हुन मुतालबो कयो त खेसि जल्द ज़ाहिर करे कोर्ट में पेश कयो वञे त जीअं बेचैनी ख़तम थी सघे। कश्मीर फूड अमलदारनि कणिक जी ज़िलई बंदी जड़ाए सिंध खां पंजाब कणिक खणी वेंदड़ 7 ट्रालर ड्राइवरनि खे ट्रालरनि समेत रोके PRC सेंटर ते बीहारे छॾियो। कणिक खणी वेंदड़ ड्राइवर फूड अमल मथां इल्ज़ाम लॻाईंदे चयो त कणिक पंजाब क्रॉस कराइण जे कश्मीर फूड अमलदार 7000 रिश्वत तलब करे रहिया आहिनि। न ॾियण ते खेनि रोके धमकायो वञे थो। दादू खां डेरा गाज़ी खान कणिक खणी वेंदड़ ट्रक ड्राइवर कश्मीर जे PRC सेंटर आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे फूड अमलदारनि इमामुद्दीन मलिक राजा मलिक ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। हिन मौक़े ते ड्राइवरनि फूड अमलदारनि मथां इल्ज़ाम लॻायो त दादू खां पंजाब खणी वञी रहिया आहियूं। डेरा मोड़ वटि फूड अमलदारनि इमामुद्दीन मलिक ऐं रांझा मलिक गाॾियूं रोके सिंध जो बॉर्डर क्रॉस करण लाइ 7000 रिश्वत घुरी आहे। हुननि मुतालबो कयो त राशि फूड अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। टंडो गुलाम बदर जी नेशनल प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि पारां राणा तालके इस्पताल में दवाउनि जी खोट ऐं एम्बुलेंस न हुजण जूं ख़बरूं हलण बाद MPA सैयद एजाज शाह बुखारी, डिप्टी कमिश्नर यासर भट्टी, DHO डॉक्टर यूसुफ जय जो असिस्टेंट कमिश्नर तैमूर अल्ताफ मेमन सां गॾिजी तालके इस्पताल जो दौरो कयो ऐं इस्पताल में जुड़ियल आइसोलेशन वार्ड जो जाइज़ो वरितो। DHO डॉक्टर यूसुफ जय जो पारां 15 ॾींहंनि अंदरि इस्पताल खे नई एम्बुलेंस ॾियण जो ऐलान कयो वियो। इन मौक़े ते DSP नंदलाल महेश्वरी, DSP हफ़ीज़ुर रहमान बलोच, मुख्तार कर अब्दुल करीम ख़ासकली, SHO गुलाम मुस्तफ़ा अकलानी, महबूब नोतकाणी ऐं ॿिया गॾु हुआ। उमरकोट ज़िले में कोरोना वायरस खां बचाव लाइ सिविल इस्पताल में 2 आइसोलेशन वार्ड क़ाइम कया विया आहिनि। कोरोना वायरस खां बचाव लाइ क़ाइम 2 वार्डनि में 13 बिस्तरा मौजूद आहिनि, जॾहिं त 1 वार्ड में 9 ऐं ॿिए में 4 बिस्तरा लॻाए विया आहिनि। ज़िले मां हेल ताईं को बि कोरोना में वरितल मरीज़ उमरकोट सिविल इस्पताल न पहुतो आहे। ॿिए तरफ़ DC उमरकोट नदीमुर रहमान मेमण इजलास कोठाए सुभाणे खां पब्लिक ट्रांसपोर्ट ऐं होटलनि में माण्हुनि जे विहण ते पाबंदी लॻाए छॾी आहे, जॾहिं त खाधो ऐं चांहि पार्सल कराए सघिबी। कोरोना वायरस सबबि उमरकोट ज़िले में ख़ौफ़ वारी सूरत-हाल पखिड़ियल आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।